ऐं हज़ूर अलैहिस्सलाम जी ज़िंदगी मुबारक मूंसां सबक़ वठणु घुरिजे। असां मुस्लमान आहियूं अल्हम्दुलिल्लाह। त जेकी ॻाल्हि क़ुर पाक में आहे न, इन खां वधीक का नथी थी सघे। बेशक ऐं रिवायात तमामु घणियूं आहिनि, सियाह सिता जूं किताबूं बि आहिनि, लेकिन इन रिवायात में कुझु ज़ईफ़, कुझु मौज़ू, कुझु मन घड़त ॻाल्हियूं बि अची वियूं। त असां मुस्लमान बहैसियत पहिरियों असांखे फॉलो जो करिणो आहे, उहो क़ुर पाक खे करिणो आहे। इन में को शक न आहे त मौजज़ा अंबिया किराम अलैहिमुस्सलाम मां ज़ाहिर थिया, उन्हनि ॾेखारिया बि सही, ऐं करामतूं बुज़ुर्गनि मां ज़ाहिर थींदियूं आहिनि। त क़ुर पाक में बि मौजज़ा बयानु थियल आहिनि, हदीसनि में बि मौजज़ा बयानु थियल आहिनि। हिकु वॾो मौजज़ो जेको आहे, तव्हांजो ज़िक्र पहिरियों कयो ख़्याल में, त चंड जेको आहे 2 टुकुर थी वियो, इन खे क़ुर पाक बयानु कयो आहे। इक़्तरबत अस्साअतु वनशक़्क़ल क़मर, क़यामत क़रीब अची वई आहे, चंड टुटी पियो आहे। ऐं चंड जो टुटणु पूरी दुनिया जी हिकु तारीख़ में जेकॾहिं ॾिठो वञे, आदम अलैहिस्सलाम आहिनि, इन खां अॻु में शम्स कमर त पहिरियां आहिनि, त उन में किथे बि कॾहिं बि कंहिं बि मज़हब में, कंहिंजी बि तारीख़ में, कंहिं बि ॿोली में चंड जे टुटण जो अॻु में को ज़िक्र न आहे। उहो इहो ई हुयो जॾहिं हज़ूर अलैहिस्सलाम खां अहले मक्का मुतालबो कयो, तव्हां तौबा नऊज़ बिल्लाह, उन्हनि जा घणा अल्फाज़ हुआ, कहिड़ा कहिड़ा हज़ूर सलाह, तव्हां शायदि काइन आहियो, जादूगर आहियो, ॿिया आहियो, लेकिन जे वाक़ई सचा नबी आहियो, त तव्हांजो जादू हिते ज़मीन ते हले थो, तव्हांजे सॾ ते वण बि अचनि था, तव्हांजे सॾ ते ॻोह बि अचे थी, तव्हांजे सॾ ते कलमा बि पथर पढ़नि था, तव्हां ते दुरूद बि पढ़नि था, लेकिन तव्हांजो जादू शायदि आसमान ते न हूंदो। इन करे तव्हां जेको चंड आहे, इहो असांखे टोड़े ॾियो, जेके बराक नबी आहियो। त हज़ूर अलैहिस्सलाम दुआ फरमाई ऐं इशारो फरमायो, त उहो चंड जेको आहे 2 टुकुर थी वियो। हाणे इन ॻाल्हि खे कोई रद्द नथो करे सघे, इन करे त क़ुर में बयानु थियल आहे, ऐं क़ुर जी हर हिकु ॻाल्हि सची आहे। हज़ूर अलैहिस्सलाम जो मौजज़ो जा ॿिया मौजज़ा आहिनि, वॾे मौजज़ो इहो आहे त क़ुर पाक हज़ूर अलैहिस्सलाम असांखे ॾिनो आहे। केतिरियूं किताबूं तारीख़ में लिखियूं वियूं, हज़ूर अलैहिस्सलाम खां अॻु में लिखियूं वियूं, अफ़लातून वारा, सुकरात वारा, इहे आया, उन्हनि जूं किताबूं आहिनि। लेकिन हज़ूर तौरात, ज़बूर, इंजील, इहे बि किताबूं हुयूं। हे किताब जेकी आहे क़ुर पाक, उहा किताब आहे जंहिंमें ज़र्रे बराबरि बि तहरीफ़ न थी, न कमी थी आहे, न बेशी थी आहे, न वधायो वियो आहे, न घटायो आहे, न ज़बर में फ़र्क़ु, न ज़ेर में फ़र्क़ु, न लफ़्ज़ में फ़र्क़ु, कंहिं क़िस्म जो न। इहो वॾो मौजज़ो, ऐं इहो सिर्फ़ु हिकु वक़्त जे लाइ न, क़यामत तक इहो ई रहंदो। हज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ुबान मुबारक मां जेतिरा बि अल्फाज़ मुबारक अदा थींदा हुआ, त पाण फरमाए छॾींदा त हे क़ुर, हे मुंहिंजी पंहिंजी ॻाल्हि आहे, इन हुआ इल्ला वहयु यूहा। त अल्लाह ताला फरमाए थो, मुंहिंजो महबूब अलैहिस्सलाम जॾहिं बि का ॻाल्हि फरमाईंदो आहे, उहो ई फरमाईंदो आहे जेको अल्लाह ताला जे तरफ़ां उनखे वही थींदी आहे। त वही वरी 2 क़िस्मनि जी, हिकिड़ो क़ुर पाक आहे। त हाणे ॾिसो, हदीसुनि में बाद में माण्हुनि जेको आहे हदीसूं घड़ियूं, असांखे इहो थींदो आहे त बाबा उन टाइम जा माण्हू त ॾाढा भला हुआ, वॾा बुज़ुर्ग हुआ, उन्हनि हदीसूं हज़ूर अलैहिस्सलाम जे लाइ कीअं घड़ियूं। पोइ हिकिड़ी शइ मां पाण पंहिंजे तरफ़ां चवंदो आहियां त अॻियो वक़्तु बि भलो, हाणे वक़्तु बि भलो आहे। अॻे माण्हू बि भला हुआ, हाणे बि भला। अॻे ए लेवल, यानी तमामु बहितरीनु माण्हू गुज़री चुका आहिनि। अॻे ज़माने में टॉप जा ख़राबु माण्हू बि गुज़रिया आहिनि। सिर्फ़ु और सिर्फ़ु तव्हां हिते अचो, करबला वारे ॾींहं ते, उते जेको उन दुनिया में जेकॾहिं अज़ीम शान ज़ात हुई त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी, ऐं उन टाइम जेकॾहिं कंजर में कंजर ऐं लानती माण्हू त यज़ीद हो। यज़ीद को वधीक को बुरो थी सघे थो, त जेको यज़ीद अॻु में हो, ऐं यज़ीद बनु उमैया दौर में इन्हनि हदीसूं घड़े करे मुख़्तलिफ़ ईअं कारोबार थी पियो, मौलवियुनि शुरू करे ॾिनो, जेकी सियासी मौलवी हूंदा, अहिड़े करे त इहे रिवायात मन घड़त माण्हुनि जो दीन क़ुर खां हटाए, हदीस को, हक़ीक़ी हदीस को हटाए हेॾे कयो वियो। मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे, असां मौजज़नि ते यकीन रखूं था, ऐं उन्हनि मौजज़नि ते जो क़ुर ऐं हदीस पाक सही में आहिनि। ॿी शइ इहा आहे त हज़ूर अलैहिस्सलाम जी ज़िंदगी मुबारक ते, सीरत ते जेकियूं किताबूं लिखियल आहिनि न, मां हिकु मैसेज ॾियणु चाहियां थो।
त उहो पहिरियों तव्हां उहो पढ़ो। हर हिकु माण्हू मुस्लमान हुजे, यानी हिकु हज़ूर अलैहिस्सलाम जी पूरी हिस्ट्री आहे, उनखे हज़ूर अलैहिस्सलाम जे ॼमण खां वठी हज़ूर अलैहिस्सलाम जे ज़ाहिरी उमिरि आख़िरी वक़्त ताईं उन पूरी ज़िंदगी मुबारक ते तव्हां न तवजो कयो। हिकु हज़ूर अलैहिस्सलाम जो बचपनो आहे, हिकु विलादत वारा मरहला आहिनि। हिकिड़ो हज़ूर अलैहिस्सलाम 7 ॾींहं या 6 ॾींहं पंहिंजे अम्मा साईं जी गोद में रहनि था, उन खां पोइ बीबी अम्मा दाई हलीमा वटि रहनि था, 2 साल रहनि था। 2 साल खां पोइ जॾहिं मोटी अचनि था, हाणे यतीमी जन यानी वालिद न आहे, वरी पंहिंजी अम्मा साईं वटि 6 साल रहनि था, पंहिंजी अम्मा सां गॾु मदीने पाक हिजरत करे अचनि था या सफ़र करे अचनि था। बीबी अम्मा आमना सलामुल्लाह अलैहा हज़ूर अलैहिस्सलाम जे वालिद सगोरी ॻाल्हि वक़्तु आहे त मां करे वठां। जी 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 प्लीज़। त हज़रत अब्दुल्ला रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं शादी थी 3 महीना पंहिंजी बीबी साहिब सां वक़्तु गुज़ारियो, पोइ शाम जे सफ़र ते विया, पोइ वापसी ते बीमार थी पिया, मदीने पाक में मदफून थिया। त बीबी साहिब 3 महीने जो सिर्फ़ु पंहिंजे मुड़ुस सां गॾु वक़्तु गुज़ारियो। पोइ जॾहिं पंहिंजो पुटु 6 सालनि जो थिए थो, पंहिंजे पुट खे वठी करे पंहिंजे मुड़ुस जे क़बर ते अचे थी त मां पंहिंजे पुट खे पंहिंजे वालिद जी क़बर बि ॾेखारियां, ऐं हिकु मुहबत आहे जेकी, ऐं उहा बि हज़ूर अलैहिस्सलाम त उहा अची करे पंहिंजे हज़ूर अलैहिस्सलाम मदीने पाक आई आहे बीबी सगोरी। हाणे इहो हज़ूर अलैहिस्सलाम 6 सालनि वारो जो कोई बचपनो आहे न, इन ते जेकॾहिं ॻाल्हाइजे इहो हिकु ज़िंदगी बयानु करे हां ठरी पियो थो। वरी हज़ूर अलैहिस्सलाम जॾहिं बीबी साहिबा विसाल करे थी, हज़रत अब्दुल मुत्तलिब हज़ूर अलैहिस्सलाम जा ॾाॾा, उन्हनि सां वक़्तु हुननि जो गुज़रे थो। आल मक्का जा सरदार आहिनि, हुजाज ईंदा हुआ, जेके बि ईंदा हुआ, ऐं वॾियो जेको सारो इंतिज़ामु हूंदो हज़रत अब्दुल मुत्तलिब जे हवाले। हज़रत अब्दुल मुत्तलिब हिकु रईसाना स्टेज ते वेंदा त उनजा जेतिरा बि पुट हुआ उहे उन जी जॻह ते न वेंदा, लेकिन जॾहिं हज़रत हज़ूर अलैहिस्सलाम ईंदा हुआ त हज़ूर अलैहिस्सलाम जे लाइ फरमाए छॾींदा पंहिंजे पुटनि खे, मतां हिन खे पंहिंजो भाइटियो सम्झी करे मूंखे परे कयो, हे जिथे मां वेहां जीअं वेहां हे जीअं करे हिन खे हिते छॾे ॾियो, मुंहिंजो पुटु हे पोटो जेको आहे मुंहिंजो सरदार आहे। ऐं वरी हज़रत अबू तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे बि हज़रत अब्दुल मुत्तलिब जेको आहे इहो किफ़ालत में ॾिनो, वाइदो वरितो, तंहिंजी